मीरपुर साकरो मां ख़बर ईंदासीं। पुलिस कार्रवाई कई आहे। मंशियात ऐं सोपारियुनि सां भरियल कंटेनर हथ कयो वियो आहे। पुलिस बहारा रोड ते कंटेनर खे रोके वरितो। मंशियात ऐं 80 कटा सोपारियुनि जा हथ कया विया। ड्राइवर नेमतुल्ला आराई खे बि गिरफ़्तार कयो वियो। ड्राइवर जो तालुक़ रहीम यार ख़ान सां आहे। सोपारियुनि जा कटा ऐं मंशियात हथ कई वई आहे। मीरपुर साकरो मां ख़बर पिया जिते पुलिस कार्रवाई कई आहे। अव्हांखे ॿुधाई पिया पुलिस कंटेनर खे रोके वरितो। मंशियात ऐं सोपारियुनि जा कटा हथ कया विया आहिनि। ड्राइवर खे बि गिरफ़्तार कयो वियो। कंटेनर में बोर्ड मुतासिरनि लाइ आयल टेंट बि मिलिया आहिनि जिन में मंशियात लिकाई वई हुई। अव्हांखे अपडेट कयूं पिया मीरपुर साकरो मां जिते पुलिस कार्रवाई कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे एजाज़। जी एजाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी सबा बिल्कुल मीरपुर साकरो पुलिस कार्रवाई दौरान मंशियात सां भरियल कंटेनर वॾे पैमाने ते मंशियात हथ करे वरिती आहे। साकरो बुआरा रोड ऐं साईं गोलाई वटां साकरो पुलिस कंटेनर नंबर CLU 097 खे पकड़े वरितो आहे। इब्तिदाई तौर ते 80 कटा सुकी सोपारी जंहिंजो वज़न जेको आहे 1600 किलो सोपारी आहे। गाड़ी ड्राइवर जेको आहे नेमतुल्ला पुट ज़फर आराई गिरफ़्तार कयो वियो आहे जंहिंजो तहलिक जेको आहे रहीम यार ख़ान सां ॿुधायो पियो वञे। कंटेनर में 196 बोर्ड मुतासिरीन जा टेंट पिणु पियल जंहिंमें मंशियात लिकाए सप्लाई करे रहियो आहे। जॾहिं त टेंट बोर्ड मुतासिरीन जा ॿुधाया पिया वञनि। पुलिस कार्रवाई खां पोइ मंशियात तहत मीरपुर साकरो थाणे ते केस दाख़िल करे छॾियो आहे। मंशियात फ़रोशनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। मंशियात कंहिंजी हुई उहा जांच जेकी आहे जारी आहे। ऐसे जो साकरो मज़हर अली सूमरे जो चवणु आहे। जी सभा। एजाज़ अहमद, तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी महिरबानी।